ईरानी सफ़ीर रज़ा मीरी जो चवणु आहे त ॻाल्हियुनि में अॻिभराई अमेरिकी रवैये ऐं तब्दीली सां मशरूत आहे। ईरान पंहिंजे मौक़िफ़ ऐं मुतालबनि ते क़ाइमु आहे। हिकु टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे ईरानी सफ़ीर चयो त जेकॾहिं अमेरिका संजीदा आहे त उनखे पंहिंजो रवैयो तब्दील करणो पवंदो। रज़ा मीरी चयो त ईरान क़ौमी मुफ़ादनि ऐं दिफ़ा ते सौदेबाज़ी न कंदो। ईरानी सफ़ीर रज़ा मीरी चयो त जंग ख़ात्मे लाइ पाकिस्तान ज़रिए अमेरिका ताईं तजवीज़ूं पहुचायूं आहिनि। पाकिस्तान रियाकत रहंदो, उनखे तब्दील करण जो को बि फ़ैसिलो नाहे कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया ईरानी सफ़ीर रज़ा मीरी जो चवणु आहे त ॻाल्हियुनि में अॻिभराई अमेरिकी रवैये में तब्दील सां मशरूत आहे। ईरान पंहिंजे मौक़िफ़ ऐं मुतालबनि ते क़ाइमु आहे। हिकु टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे ईरानी सफ़ीर चयो त जेकॾहिं अमेरिका संजीदा आहे त उनखे पंहिंजो रवैयो तब्दील करणो पवंदो। रज़ा मीरी चयो त ईरान क़ौमी मुफ़ादनि ऐं दिफ़ा ते सौदेबाज़ी न कंदो। ईरानी सफ़ीर रज़ा मीरी चयो त जंग ख़ात्मे लाइ पाकिस्तान ज़रिए अमेरिका ताईं तजवीज़ूं पहुचायूं आहिनि। पाकिस्तान रियाकत रहंदो, उनखे तब्दील करण जो को बि फ़ैसिलो नाहे कयो।